हिंगोजा रिपोर्ट मुहर्रम अली मंगणे जो। हिंगोजा में रात ॾींहं चोरियुनि जूं वारदातूं रुकजण जो नालो ई नथियूं वठनि। राति देर सां हिंगोजा सेठाजा रोड ते साफ़ी नूर अतहर उर्फ़ अजीब जानवरी जे मोटरसाइकिल स्पेयर पार्ट जी दुकान जो चोर शटर भञी कीश 1,65,000 ॿिनि मोटरसाइकिलुनि जा कागज़ ऐं सामान चोरी करे आसानी सां फ़रार थियण में कामयाब थी विया। जो त हिंगोजा पुलिस अघुर निंड सुतल हुजण सां गॾोगॾु पंहिंजी ड्यूटी करण खां बि क़ासिर, जंहिंजे करे हिंगोजा शहर ऐं उनजे भर वारनि इलाइक़नि में बि चोरियूं हर आई राति जो मामूल बढ़ियल आहिनि। सियारे जी सर्द मौसम जे करे हिंगोजा पुलिस पंहिंजी ड्यूटी खे फ़र्ज़ अंजाम नथा ॾियनि त पोइ अवाम जो तहफ़ुज़ केरु कंदो। छा हिन सियारे जे मौसम में अवाम पंहिंजी जान माल जी रखवाली पाण कनि त पोइ सरकारी हुकूमत अहिड़े थाणा कंहिंजे लाइ मुक़ररु कया आहिनि। अफ़सोस आहे त सरकारी इदारनि जो जिन अवाम जो तहफ़ुज़ बजाए उहे थाणा सिर्फ़ु ग़रीब अवाम ते ज़ुल्म करण ऐं हिकु सच लिखण वारनि सहाफ़ियुनि जे मथां कूड़ा केस दाख़िल करण जी बुनियाद ते रखिया विया आहिनि। जो त सहाफ़ी अजीब अली जानवरी जे चोरी थियल शयूं वापसि कराई वञे न त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।